नवाज़ न्यूज़ में भली कार आऊं संजा सैयद नाज़रीन आऊं आहियां अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक़्त जी हेडलाइंस ते तनक़ीद सां फ़र्क़ु नाहे पवंदो। सुप्रीम कोर्ट आइन जी बालादस्तीअ सां गॾु बीठल आहे। अदालत जो कमु सभिनी खे इंसाफ़ फ़राहम करणु आहे। अदालत जा दरवाज़ा तनक़ीद कंदड़नि जे लाइ बि खुलियल आहिनि। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल जा आर्टिकल 63 जे तशरीह बाबति सदारती रेफरेंस ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस वधीक चयो त पीपल्स पार्टी सदाईं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। क़ुर्बानियूं ॾियण बावजूदि पीपल्स पार्टी इदारनि सां गॾु बीठल रही आहे। क़ुर्बानियूं ॾियण वारनि जो घणो एहतराम कयूं था। केरु असांजे बाबति कुझु बि सोचे मुल्क जी ख़िदमत कंदा रहंदासीं। पीपल्स पार्टी जे वकील रज़ा रबानी दलील ॾींदे चयो त पाकिस्तान में इस्तीफ़ा ॾियण जो कल्चर नाहे। कुझु ॾींहं अॻु मुल्क जो वज़ीर आज़म ऐं वज़ीर आइन जी भनकड़ी लाइ तयारु हुआ पर इस्तीफ़ा न पिए ॾिनऊं। पार्टी सां बग़ावत ते आर्टिकल 63A लागू नथो थिए। घटि में घटि फ़ौरियतुनि जो उजूरो 25,000 हूंदो। पघार 10 सैकड़ो वधाइण वारो फ़ैसिलो वापसि नाहे वरितो। पेट्रोल ते ॾिनी वेंदड़ सब्सिडी ख़तमु न कई त ॿीहर कर्ज़ वठणा पवंदा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ताह इस्माइल जूं लंदन में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं सेनेटर इसाक़ डार सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हियूं। चयो त नवाज़ शरीफ़ मौजूदा मुआशी सूरत-हाल ते ॻणती ज़ाहिर कई आहे। इमरान ख़ान जे दौर जी मुआशी बदहाली सबबि नवाज़ शरीफ़ परेशान आहे। हिन साल बजट खसारे वारी बजट हूंदी। इत्तेहादी हुकूमत जी तरजीह मुआशी हालत बहितर करणु हूंदी। निगरान हुकूमत IMF सां ॻाल्हियूं नथी करे सघे। मुल्क जे मसइलनि जो हल चूंडुनि में आहे। मुल्क खे पटड़ी ते आणे इलेक्शन तरफ़ वेंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे फरीदाबाद बाहि सान्हे जी शुरूआती रिपोर्ट पेश। वज़ीर आज़म बाहि जा कारण मालूम करण जे लाइ जांच जो हुकुम ॾेई छॾियो। वफ़ाक़ तरफ़ां फ़ौतुनि जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि जे इलाज लाइ 1 करोड़ रुपया जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी ज़िले इंतज़ामिया खे मुतासिरनि जी बहाली ताईं हर मुमकिन मदद करण जी हिदायत कई। तफ़सील रिपोर्ट अचण बाद ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। इंतज़ामिया अहिड़ा क़दम खणे जो मुस्तक़बिल में अहिड़ा वाक़िया पेश न थियनि। ज़ख़्मियुनि जे इलाज में कंहिं क़िस्म जी ग़फ़लत बर्दाश्त न कई वञे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म खे सिंध जे तरक़ियाती मनसूबनि बाबति ब्रीफिंग। वज़ीर आज़म हिदायत कई आहे त रमज़ान दौरान जेको रिलीफ पैकेज ॾिनो आहे उन ते अमल कयो वञे। अवाम खे रिलीफ ॾियण लाइ सूबा ऐं वफ़ाक़ गॾिजी कमु कंदा। मुराद अली शाह चवे थो 3.5 सालनि में केतिरा ई मसइला हुआ पर सिलेक्टेड वज़ीर आज़म हिकु भेरो बि फ़ोन न कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़ातिरी कराई आहे त संदसि ऑफिस हर वक़्तु सिंध जे मसइलनि जे हल लाइ हाज़िर आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह फरीदाबाद सान्हे ते सुस्त रद्दअमल जो एतिराफ़ करे वरितो। मुतासिरनि जी माली ऐं जानी नुक़सान जो अज़ालो करण जी ख़ातिरी। चवे थो ग़फ़लत कंदड़नि खे सज़ा ॾिनी वेंदी। हुकूमत ऐं इत्तेहादी पार्टियूं अवाम खे रिलीफ फ़राहम कंदियूं। सिंध में 10 खां 12 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त नाअहली ऐं नालाइकीअ सबबि PTI जी हुकूमत हली पई। इमरान ख़ान पंहिंजा बयान तब्दील कंदो रहे थो। तहरीक इंसाफ़ जो बयानियो हाणे न हलंदो। जॾहिं बि चूंडूं थियूं त इमरान ख़ान जी पार्टी नाकामी खे मुंहुं ॾींदी।